अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जी ज़ात बरकात कुरान करीम फुरकान हमीद के अंदर इरशाद फरमायो या अय्युहन नबी हस्बुकल्लाहु व मन इत्तबाका मिनल मुमिनीन। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए या अय्युहन नबी ओ गैब जो खबरों देने वाला महबूब हस्बुकल्लाह बेशक तो के अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बरकात काफिया व मन इत्तबाका मिनल मुमिनीन ऐ मुझा महबूब अल्लाह तबारक व तआला जी ज़ात भी काफिया ऐ उन सां गड तोखे मोमिन मुसलमान भी काफिया है। ओ मुझा सोना मुसलमान कुरान करीम जी आयत जे मथा गौर कयो। दुनिया चवंदी आ जे कदे को चवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तमाम मुखे काफी आयो या को अहले सुन्नत व जमात जो इंसान चवे ते मुख अल्लाह काफिया अल्लाह जो हबीब काफिया। दुनिया शिरक जी फतवा लगाईंदी त नन काफी तरगो अल्लाह जी ज़ात नबी के तवा छोथा काफी चो। इन कुरान जी आयत में अल्लाह नबी त बाद में अल्लाह तो फरमाए या अय्युहन नबी ओ गैब जो खबरों देने वाला महबूब हस्बुकल्लाह तो कि अल्लाह ब काफिया ऐ मोमिन मुसलमान ब तुझे लाए काफिया है। सुभान अल्लाह मानो चवंदा आहिनि त के चयो तो मुझे अल्लाह और उसका रसूल काफी है तो ही तो थी वियो शिरक। मुझे अदा अल्लाह कुरान में पान तो चवे तो महबूब तो कि अल्लाह ब काफिया अल्लाह सा गड मोमिन मुसलमान ब काफिया है। यानी अल्लाह पान बुधाइण थो चाहे तो अल्लाह भी मदद कंदो आ ऐं अल्लाह जा नेक बाना अल्लाह जी अता सा उहे भी मदद कंदा है। ही महीनो छो तो सोने सिद्दीक़ अकबर जो आ तवा के पोयन बिन जुमन ते टिन जुमन ते तवा के अकीदे मुतालिक गालियों समझायम पे तो महबूब जी ज़ात जो शान महबूब जे इस्म पाक जे तर्जुमो नबी जो तर्जुमो उम्मी जो तर्जुमो बिन जुमन ते तवा के या शे समझायम। अज सोने सिद्दीक़ अकबर जो को जिक्र करे वठ जो सुभान अल्लाह सिद्दीक़ सिद्दीक़ा सुभान अल्लाह। मोमिन ऐं मुनाफिक जी सुञाण सिद्दीक़ अकबर आ। मोमिन ऐं मुनाफिक जी सुञाण सिद्दीक़ अकबर आ। केर केतिरो भी चवे त मां सहाबा खे मञंदो आहियां पर जे सिद्दीक़ जे नाले सां उन जे चेहरे ते घुंज पवन त पक समझो मुनाफिक ईमान सां इन जो ताल्लुक ई कोन्हे। मोमिन उहो आ जेको सिद्दीक़ अकबर खे भी पंहिंजनि अखरनि जो ठार चवे ऐं मौला अली खे भी पंहिंजनि अखरनि जो ठार चवे। सोने हैदर करार के भी पंजन अखरन जो ठार चवे तो हजरत अमीर मुआविया के भी पंजन अखरन जो ठार चवे। हसनैन करीमैन फातिमत ज़हरा के भी पंजन अखरन जो ठार चवे ऐं गडो गड बीबी हफ्सा सैयदा आयशा ऐं महबूब जे हर घर वारी के भी पंजन अखरन जो ठार चवे। ईमान हिकड़े लेवल जो नालो आ मुनाफिकी जो नालो ना है तही पलड़ो वजनी हुजे तही पलड़ो हल्को हुजे ही पलड़ो वजनी हुजे तही पलड़ो हल्को हुजे न। ईमान हर इन शय जो नालो आ त हर इज्जत वारी शय के उन जे मकाम ऐं मर्तबे मुताबिक उन जी इज्जत ऐं उन जो एहतराम करण। ऐं अहले सुन्नत व जमात जे अकीदे में हर कंहिं खे इज्जत ॾेई असां अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि थींदा आहियूं। असां चवंदा आहियूं असां महबूब जे सहाबा सां बि प्यार कयूं महबूब जे चैन यारन सां बि प्यार कयूं महबूब जे हर सहाबी सां बि प्यार कयूं महबूब जे अहले बैत सां बि प्यार कयूं अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा सां बि प्यार कयूं तो वरी महबूब जी सभिनि समूरनि घर वारनि सां बि प्यार कयूं। वो कायनात जो मुनाफिक आ जेको इन्हनि मंझां के हिकड़े सां बि बुग़्ज़ रखे इन्हनि मां के हिकड़े सां बि बुग़्ज़ रखे वो कायनात में सभिनी खां वॾो मुनाफिक आ। ईमान इन शय जो नालो आ त जंहिं बि शय जी निस्बत मिठे मुस्तफ़ा सां आहे उन जो एहतराम करणु। जंहिं जी बि निस्बत
मुझे हबीबन सां गंढियल आहे उन शइ जी इज्जत करण, उन जो एहतराम। असां त ही तान मुस्तफा जा रिश्ता, महबूब जो घरवारियूं, महबूब जा सहरा, ये तर महबूब जा माइट, ॿिया वरी महबूब जा सहाबा। असां त उन नालैन पाक के 1500 सालन का बाद में चवंदा आहियूं, सर पे रखने के जो मिल जाए नाल पाके हुजूर तो कहेंगे कि हाँ ताजदार हम भी हैं। असां त 1500 सालन का बाद में भी असां जो अकीदो आ त महबूब जी पेज़ार मुबारक जे असां जे मथे ते अची वने त असां चवंदासीं कायनात में सभिनी खां वॾा बादशाह असां आहियूं जो महबूब जी पेज़ार मुबारक असां खे मथे ते रखण जे लाइ मिलजी वई। असां त उन नालैन पाक जे पेज़ार मुबारक जी भी इज्जत कंदा आहियूं जेका महबूब जे कदमन सां लगी वने। जंहिं सिद्दीक ऐं उमर के महबूब हज में सुमारियो हुजे उन्हनि जो शान कहिड़ो आहे। केर महबूब जे नालैन पाक जी गुस्ताखी करे त उहो ईमान मां ख़ारिज थी वेंदो। ऐं जेको महबूबन जे ॿिन्ही हिकिड़ो साॼे कुल बाह ते सिद्दीक अकबर सुतल आहे, खाॿी बाह ते फारूक आज़म सुतल आहे, ॿई महबूब जा यार महबूबन जे हज में सुमारिया आहिनि। जेकॾहिं को कुतो उन्हनि ते भौंके त कायनात जो सभिनी खां वॾो जहन्नमी कुतो उहो आहे जेको मुस्तफा जे सहाबनि जे मथां भौंके। पर वरी कायनात जो वॾे मां वॾो कुतो उहो बि आहे जेको महबूब जे अहल बैत ते भौंके। असां जे लाइ महबूब जा अहल बैत भी असां जे अखियुनि जा ठार, त मुस्तफा जा सहाबा भी असां जे अखियुनि जा ठार। अकीदे पंहिंजे खे इन लेवल ते रखबो, मुनाफ़िकत न कबी। न को असां अधरंगे वारा आहियूं जो हिकिड़े पासे झुकी वञूं, ऐं न को असीं काना आहियूं जो हिक अख सां ॾिसूं ऐं ॿिए खे छॾे ॾियूं। असांजी हिकिड़ी अख अहल बैत, हिकिड़ी अख मुस्तफा जा सहाबी। असांखे ही अख बि प्यारी त असांखे ही अख बि प्यारी। पंहिंजे अकीदे खे सिधो रखबो। ऐं सिद्दीक़ अकबर अकीदे जी सुञाण, सिद्दीक़ अकबर अकीदे जी सुञाण। खुदा जो कसम आहे, यादि रखो मुंहिंजी ॻाल्हि, इन खे अॼु पंहिंजे सीने जे तख़्ती जे मथां लिखी छॾियो। जेको महबूब जे इन सहाबी जे बारे में बद कलामी करे चवे त अबू बकर सिद्दीक जो ईमान साबित कयो, उन कायनात जे बदबख्त खे चओ त जेकॾहिं अबू बकर सिद्दीक मोमिन न आहे त पोइ क़यामत ताईं को मोमिन पैदा थींदो ई कोन। कायनात में पोइ केर मोमिन आहे ई कोन जेकॾहिं को सिद्दीक अकबर जे ईमान ते ॻाल्हि करे त अबू बकर सिद्दीक जो ईमान साबित कयो। मुंहिंजो अकुल जा दुश्मन महबूब जो पहिरियों तस्दीक करण वारो ई अबू बकर सिद्दीक आहे। जे पहिरियों तस्दीक करण वारो पूरो थी वियो पोइ त इस्लाम में ई मसइलो अची वेंदो। ऐं यादि रखो, असां चवंदा आहियूं त महबूब जे अहल बैत सां प्यार बि हेलाली कंदो। महबूब जे अहल बैत सां प्यार हेलाली कंदो त महबूब जे सहाबा सां प्यार बि हेलाली कंदो। ईअं नथो थी सघे केर चवे त सिज चढ़ियल आहे पर रोशनी न आहे, इहा ॻाल्हि मञण वारी आहे। केर चवे त सीउ जो मौसम आहे पर सीउ न आहे, इहा ॻाल्हि मञण वारी आहे। को चवे ॾींहुं आहे ऐं रोशनी कोन्हे, इहा ॻाल्हि बि मञण वारी आहे। केर चवे रात आहे पर ऊंदा कोन्हे, इहा ॻाल्हि मञण वारी आहे। केर चवे बाहि आहे पर गरम न आहे, इहा ॻाल्हि मञण वारी आहे। को चवे बर्फ़ आहे थधी न आहे, इहा ॻाल्हि मञण वारी आहे। पर अल्लाह जी इज़्ज़त और जलाल जो कसम आहे, हुजे सिद्दीक़ अकबर जो मुनकिर ऐं हिलाली हुजे, इहा ॻाल्हि मञण वारी न आहे। इहा ॻाल्हि जज़्बाती न आहे, इहा हक़ीक़त आहे। सिद्दीक़ अकबर के मञण वारो ई सच्चो मोमिन आहे। सिद्दीक़ अकबर जो मुनकिर कदे हिलाली नथो थी सके, छो त पाक हस्तियुनि जी इज़त उहो कंदो आहे जेको हिलाली ॿार हुजे। सो असां था चऊं महबूब जे सहाबनि सां प्यार करण वारो बि हिलाली त मुस्तफा जे अहल बैत सां प्यार करण वारो बि हिलाली। इन्हनि ॿिन्ही में जेको ऐब कढे असुल ऐब उन जे नुतफ़े में आहे। सो सिद्दीक़ अकबर सिद्दीक़ अकबर आहे, उमर फारूक भी उमर फारूक आहे, उस्मान गनी भी उस्मान गनी आहे, ऐं हैदर करार भी हैदर करार आहे। हर कंहिंखे रब शान ॾिनो आहे, हर कंहिंखे रब अल्लाह जी ज़ात पंहिंजे अंदाज़ में शान ॾिनो आहे। दुरूद पढ़ त तोखे सिद्दीक़ अकबर जो शान ॿुधाईंदो न, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या ओ मुझा सोना मुसलमान, हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा मुसलमान न थियो आ। मुसलमान थियण खां अॻु में पंहिंजे घर पंहिंजे बाबे अबू कुहाफा सां गॾु रहंदो आ। हिकिड़े ॾींहुं जनाब अबू कुहाफा रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा बाबो भी मुसलमान न थियो आ। महबूब जो सहाबी हजरत अबू बकर सिद्दीक भी मुसलमान न थियो आ। अञा महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐलान नबूवत न फरमायो आ। हिकिड़े ॾींहुं हजरत अबू कुहाफा हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बाह खां वरितो आ ऐं चयो हल त हलो पाण बुत खाने में बुतन जी इबादत कयूं, छो त सभु इबादत कंदा हा बुतन जी। जनाबे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे संदन बाबो बुत खाने में वठी थो वञे। बुत खाने में वठी वञण खां बाद में पंहिंजनि बुतन जे अॻियां बीहारे चवे थो ओ अबू बकर, ही जेको वॾो बुत आहे ही असांजो ख़ालिक आहे, हिन असांखे पैदा कयो आहे। ही जेको बुत आहे ही असांखे ज़िंदगी ॾींदो आहे, ही बुत असांखे मौत ॾींदो आहे, ही बुत असांजे ख़ुशियुनि जो मालिक आहे, ही बुत असांखे दुख तकलीफ़ ॾींदो आहे, ही बुत असांखे रोज़ी ॾींदो आहे, ही बुत मींहुं वसाईंदो आहे, ही ॾींहुं चाढ़ींदो आहे, ही राति जगंदो आहे। अबू बकर सिद्दीक के सजो तारुफ कराए अबू कुहाफा रज़ी अल्लाह ताला अन्हु बुत खाने में कंहिं कम सां ॿाहिरि निकिता। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण उन बुत जे अॻियां बीही था चवनि, ओ बुत, मुंहिंजो बाबो तो चवे त तूं माबूद आहीं, मुंहिंजो बाबो तो चवे त तूं नफ़ो बि ॾींदो आहे नुक़सान बि ॾींदो आहे। जे इहा ॻाल्हि सची आहे मां अबू बकर बुखायल आहियां, मूंखे मानी ॾे। मां बुखायल आहियां, मूंखे मानी ॾे, मुंहिंजे वजूद जे मथां कपड़ा न आहिनि, मूंखे कपड़ा ॾे। अबू बकर सिद्दीक बार बार उन खां सवाल करे, बार बार उन खां सवाल करे, पर बुत जवाब किथां ॾे। अबू बकर सिद्दीक हिकिड़ो सवाल हिकिड़े जे बुत जे अॻियां, ॿिए बुत जे अॻियां, टे बुत जे अॻियां, चौथे बुत जे अॻियां हर हिक खां सवाल पियो करे, तूं त इन खां वॾो आहे, भला तूं मूंखे ॾे, तूं त इन खां वॾो आहे, भला तूं मूंखे ॾे। सवाल कंदे 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 बुत किथां ॻाल्हाए, नेठ अबू बकर सिद्दीक खे कावड़ आई खणी मोचड़ो वहाए कॾे बुत खे। एतिरे में आयो हज़रत अबू कुहाफा, ॾिठई त अबू बकर सिद्दीक जलाल में आ, बुत खे मोचड़ा पियो हणे। अबू बकर ही छा पियो करी? चवण लॻो, बाबा तो चयो त ही असांजो ख़ुदा आहे, ही असांजो माबूद आहे, तो इन खां सवाल कयो त मां बुखायल आहियां, मूंखे मानी खाराए, मां उञायल आहियां, मूंखे पाणी पीआर, मुंहिंजे वजूद जे मथां कपड़ा न आहिनि, मां उघाड़ो आहियां, मूंखे कपड़ा ढकाए, पर हिननि मूंखे को जवाब न ॾिनो। अबू कुहाफा चयो, अबू बकर चरियो आहे छा? बुत त ॻाल्हाईंदा कोन्हनि। अबू बकर चए, बाबा अजीब ॻाल्हि आहे, जेको ॻाल्हाए नथो सघे उनखे तूं पंहिंजो माबूद पियो चवी, जेको पंहिंजे पाण खे बचाए नथो सघे उनखे तूं पंहिंजो माबूद पियो चवी, जेको पंहिंजे पाण खे मुंहिंजे लठ खां, मुंहिंजे जूते खां, मोचड़े खां बचाए नथो सघे, जेको उस ते आहे त छा ते नथो थी सघे, छा ते आहे त उस ते नथो थी सघे, जेकॾहिं उनजे मथां मख वेहे त मख नथो उॾारे सघे, ओ बाबा तूं इनखे पंहिंजो माबूद थो चवी। जनाब अबू कुहाफा रज़ी अल्लाह ताला अन्हु अबू बकर सिद्दीक खे बाह खां वरितो आहे, घर वठी आयो अम्मा वटि। सैयदना अबू बकर सिद्दीक जी मां खे चवण लॻो, अबू बकर अॼु ॾाढी अजीब ॻाल्हि कई आहे। छा कयई? हज़रत अबू कुहाफा पूरो किस्सो ॿुधायो त अॼु ही हिन बुतनि खे घटि वधि ॻाल्हायो, इनखे तो वटि वठी आयो, इनखे हिदायत कर। अल्लाहु अकबर कबीरा। अमीरुल मुजाहिदीन रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा हा त बुजुर्ग फरमाईंदा आहिनि, अज़ल में अल्लाह जी ज़ात समूरी कायनात जे इंसाननि जे दिलनि जे मथां निगाह फरमाई, वो जेके दिलियूं सभिनी खां पाक हुयूं उहे दिलियूं अल्लाह मुस्तफा जा सहाबी करे छॾिया। भाऊ फरमाइनि था
त जंहिंजूं दिलियूं सभिनी खां वधीक सोणियूं हुयूं ऐं सभिनी खां वधीक पाक हुयूं, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मुंहिंजा सहाबी बणाया। सो अल्लाह एड़नि एड़नि पाक सहाबनि खे ईमान आणण खां अॻे बि उन्हनि जे दिल में बुतनि जे लाइ नफ़रत विधी हुई। हज़रत उस्मान गनी बि फरमाइनि था त मूं ईमान आणण खां अॻे में कॾहिं बि न को शराब पीतो, न को कॾहिं ज़िना कई ऐं न को कॾहिं मूंखे बुत जी इबादत कई। हालांकि दौरे जहालत आहे। अम्मा वटि वठी थो अचे, चवे थो ओ बीबी हिनखे समझाए। मां थी चवे अबू कुहाफा तूं अॼु ॻाल्हि थो करी, अॼु त ही जवान थियण वारो आहे, पर तोखे ॻाल्हि ॿुधायां, अञा अबू बकर ॼाओ कोन हो, मुंहिंजे पेट में हुयो। मां मके जी औरतुनि सां गॾु बुत खाने में वियुसि त जीअं वञी इबादत कयां। अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाहु अकबर कबीरा। जेॾी महिल मां उन्हनि औरतुनि सां गॾु बुत खाने में वियुसि, अबू बकर सिद्दीक मुंहिंजे पेट में हुयो। मूं कोशिश कई त बुत जे अॻियां झुकियां, पर मुंहिंजे हिन बचड़े अबू बकर मुंहिंजे पेट में हूंदे ई मूंखे बुत जे अॻियां झुकण कोन ॾिनो। अल्लाहु अकबर। अल्लाह जी ज़ात महबूब जे हर सहाबी के शान अता कयो, हर सहाबी के। पर खुदा जो कसम आहे, सिद्दीक अकबर महबूब ते सभिनी खां अॻ में कलमो पढ़ी मुस्तफ़ा जो सहाबी थियण जो मक़ाम अल्लाह अबू बकर सिद्दीक खे अता कयो। औरतुनि में सभिनी खां अॻ में महबूबन जी घर वारी हज़रत अम्मा खदीजतुल कुबरा सलामुल्लाहि अलैहा, ऐं नौजवाननि में पहिरियों पहिरियों ईमान आणण वारो सुहिणो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत महबूब अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अञा ऐलान नबूवत न फरमायो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण शाम जे इलाइक़े ॾांहुं काफ़िले सां गॾु रवाना थिया, तिजारत जे इरादे सां रवाना थिया। हिकिड़ी राति रस्ते में पाण सुता पिया हन। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जे वक्त ख्वाब थो ॾिसे। छा थो ख्वाब ॾिसे त आसमान मझां सिज बि हेठि लथो आहे, आसमान मझां चंड बि हेठि लथो आहे, आसमान मां कुझु सितारा बि हेठि लथा हन, जेके सभु गॾिजी करे सोणे सिद्दीक अकबर जी झोली में अची विया। अबू बकर सिद्दीक फरमाए थो मूं ख्वाब में ॾिठो उहे चंड सिज सितारा मुंहिंजी झोली में आया। मूं उन्हनि खे चादर सां वेड़े पंहिंजे सीने सां लॻाए वरितो। जिन महिल ॾींहुं थियो पुछुसि त अजीब कैफियत हुई। सोचम यार ख्वाब ॾाढो अजीब आहे। पुछियो मालूमात वरिते बबे ने इलाइक़े में को ख्वाब जी ताबीर ॿुधाइण वारो माण्हू चयो फलाणो राहिब आहे, हू ख्वाब जी ताबीर ॿुधाईंदो आहे। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन राहिब वटि वञनि था। राहिब खे चवनि था यार मूं ही ख्वाब ॾिठो आहे, रात जो सुतो हुअसि, ॾिठमि त आसमान मां सिज बि लथो आहे, चंड बि लथो आहे, सितारा बि लथा हन, मुंहिंजी झोली में आया हन। मां सिद्दीक अकबर उन्हनि सितारनि खे वरी खणी वेड़ी चादर सां पंहिंजे सीने सां लॻायो। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ख्वाब जो मक़सद छा आहे। हू ईसाईन जो राहिब हुयो, पोढ़ो थी चुको हो, उनखे आसमानी किताब यादि हुआ। जॾहिं ख्वाब वेठो हुयो टेक लॻाए वेठो हो, जीअं जो ख्वाब ॿुधई त छिरक भरे उथी वेही रहियो। पोढ़ड़ो आहे सफ़ा, पर अबू बकर सिद्दीक जो ख्वाब जो ॿुधई त छिरक ॾेई उथी वेठो। चवण लॻो यार नालो ॿुधाए। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुंहिंजो नालो आहे अबू बकर सिद्दीक, बाद में लक़ब मिलियो आहे, महबूब अता कयो आहे। अॻ में नालो छा हो? अबू बकर। वरी राहिब ॿियो सवाल करे थो तुंहिंजे बाबे जो नालो छा आहे?
अबू बकर सिद्दीक फरमाइंदा मुझे बाबे जो नालो अबू कुहाफा है। वरी टियों सवाल करे तो तू किथे जो रहण वारो आ? पाण फरमाइन था मां मक्के जो रहण वारो आहियां। वरी चौथो सवाल तो करे तू केड़े कबीले मजा आही? अबू बकर सिद्दीक फरमाइंदा मां कुरैश कबीले मजा आया। वरी पंजो सवाल करे तो तू कमकार केड़ो कंदो आ? जे मां कमकार कंदो आया जो मुझो कमकार तिजारत आ। ये 5 सवाल ॿुधण खां बाद में उन राहिब जे चेहरे जे मथा खुशी जा आसार छाइजी विया। चवण लॻो ओ अबू बकर तोखे लखे मुबारकूं, तोखे लखे मुबारकूं। तो आम को माण्हू को नहीं, तू को इए बिना मतलब जे पैदा को न थियो आ। ओ अबू बकर तोखे लखे मुबारकूं। मां आसमानी किताबन जो हाफिज आया। तुझे आसमानी किताबन में तुझो नालो भी लिखियल आ, तुझे बाबे जो नालो भी लिखियल आ, तुझे शहर जो नालो भी लिखियल आ, तुझे खानदान जो नालो भी लिखियल आ, तुझो कारोबार भी लिखियल आ, अॻियां इहो भी लिखियल आ त आखिरी नबी मक्के में पैदा थींदो जंहिंजो पहिरियों यार जेको हूंदो उन जो नालो अबू बकर हूंदो। जेको पहिरियों यार हूंदो उन जे पीउ जो नालो अबू कुहाफा हूंदो। जेको पहिरियों यार हूंदो उहो मक्के जो रहण वारो हूंदो। जेको पहिरियों यार हूंदो उन जो खानदान कुरैश हूंदो। जेको पहिरियों यार हूंदो उन जो कम तिजारत हूंदो। अबू बकर तोखे लखे मुबारक, मोहम्मद मीर अची वियो आ। महबूब अची वियो आहे। हुन ऐलान नबूवत मक्के में करे छड़ी आ। असांजन किताबन तुझे बारे में गवाही ॾिनी आ। तुझो निशानियूं असांजन किताबन ॿुधायूं हन। तो मुस्तफा ते ईमान भी आणी दे ऐं महबूब जो पहिरियों पहिरियों खलीफ़ो भी तू थींदे। हाणे एॾो वॾो जो ख्वाब ॾिठई त हाणे कारोबार विसरी वियो। हाणे अबू बकर सिद्दीक चयो त हाणे अॻिते कोन वञिबो। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो उतां खां वापस मोटियो। इश्क जो त पंहिंजो अंदाज़ आहे न। बेटा घोट रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदो आहे जॾहिं कर थियाम मुंहिंजी साञा सुपेर नसी तॾहिं खां तिर जेतिरो मुखां मूर न विसरियाम। हाणे अंदर रोह रहाम सजण ओता को करे। महबूब सां अॻे ई प्यार हुयो, महबूब जो यार अॻे ई हुयो, महबूब सां गॾु हलण फिरण वारो अॻे ई हुयो। हाणे एॾी वॾी जो ख़ुश ख़बरी मिली त अबू बकर जा पैर ई ज़मीन ते कोन पिया लॻनि। अबू बकर सिद्दीक मोटी आयो, मोटी सिधो आयो मक्के में। मक्के में जो अचे त छो त मक्के जो वॾो मशहूर कारोबारी हुयो। दुनिया खे ख़बर हुई त अबू बकर सिद्दीक जॾहिं बि कारोबार करण वेंदो आहे त पोइ तमामु घणो नफ़ो कमाए वापसि मोटंदो आहे। 2-3 महीना लॻी वेंदा आहिनि। पर हाणे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु ॾींहंनि में बि वापसि मोटी आया। वापसि जो मोटिया मक्के में जगह जगह ते काफ़िर गॾु थी वेही कचहरी पिया कनि। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वापसि ईंदे ॾिठऊं माण्हू डोड़ी आया। ओ अबू बकर एॾो तकड़ में मोटी आयो आहे। उठ किथे थई, काफ़िलो किथे थई, सामान किथे थई? छा जल्दी जल्दी में हर शइ खपाए आयो आहे? वॾो नफ़ो कमाए आयो आहे? छा मसइलो आहे? एतिरो जल्दी कीअं अची वियो आहे? अबू बकर पियो चए मोहम्मद किथे आहे? माण्हू चवनि पिया अबू बकर कारोबार जो छा थियो? अबू बकर जे कारोबार खे छॾियो, महबूब जो ॿुधायो त महबूब किथे आहे? अल्लाहु अकबर कबीरा। माण्हू चवनि पिया ओ अबू बकर छा थी वियो थई? चङो भलो हुए, अकुलमंद हुए, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? तूं जंहिं यार जे बारे में ख़बरूं पियो पुछी, जंहिं मोहम्मद जे बारे में ॻाल्हियूं पियो पुछी, कुझु ॾींहंनि खां हू अजीब अजीब ॻाल्हियूं पियो करे। हू चवे पियो त मां अल्लाह जो नबी आहियां। हू चवे पियो त ही तव्हांजा बुत कूड़ा आहिनि। हू चवे पियो त वहदहू ला शरीक ज़ात रब्बा। हू चवे पियो त ख़ालिक ऐं मालिक अल्लाह जी ज़ात आहे। हू असांजे दीन खे बि बुरो पियो चवे। अबू बकर सिद्दीक पियो चवे अकुल जा अंधो
जंहिंखे तव्हां चरियो पिया चओ असुल त इहो ई सियाणो अल्लाह जो महबूब आहे। चरियो महबूब न आहे, चरिया त तव्हां आहियो। बेटा ई घोट रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा अंधन अंधोकार सजन लधो सोझरो प्यादा वञी पार थिया संभरिया कीन सवार वो मोहब्बत साण मिहार लधाऊं लतीफ चवे। समझ में अचे तो परे वेठल खे बि अची वञे। बिलाल हबशे में हले उनखे समझ अची वञे। सलमान फारसी फारिस में हले समझ में अची वञे, पर न समझ में अचे तो मक्के में वेठल अबू जहल अबू लहब खे न अचे। अबू बकर सिद्दीक तो चवंदा जल्दी जल्दी ॿुधायो, जल्दी जल्दी ॿुधायो महबूब किथे आ? महबूब जी जुदाई हाणे बर्दाश्त न थी थे, जल्दी ॿुधायो मूंखे महबूब जी बारगाह में वञणो आ। बेटा ई घोट रहमतुल्लाह ताला फरमाए तो अॼु पिण अखड़ियन सजण पंहिंजा सारिया गलन तां ॻोढ़न जो बूंदूं बस न कन संदी सिक पिरन लोक ॾिसी न लहे। ॿुधायो महबूब किथे आहे? महबूब जी ज़ात वटि पहुतो सिद्दीक़ अकबर सोना। महबूब ॾिसी फरमाया अबू बकर अची वए। आओ महबूब अची वियुसि। महबूब फरमाए था ओ अबू बकर मुंहिंजो कलमो पढ़, दायरा इस्लाम में दाखिल थी वञ। अबू बकर सिद्दीक़ फरमाए अर्ज़ तो करे ओ सोना मुसलमान थिया थो, पर जे मोजज़ो ॾेखारी त वाह वाह, मोजज़ो ॾेखारी त महिरबानी थींदी। महबूब जी ज़ात फरमाइनि था अबू बकर ओ हू जेको रस्ते में ख्वाब ॾिठो हुई उन ख्वाब जी ताबीर तोखे उन राहिब ॿुधाई, तो अध में काफ़िलो छॾी जेको वापसि मोटियो आहे इहो मां मुहम्मद करीम जो ई मोजज़ो आहे। सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा जो कलमो पढ़ी पहिरियों पहिरियों महबूब जो ग़ुलाम थी थो वञे। अल्लाह इनाम इहो ॾिनो त मुस्तफ़ा करीम जी कबर में पहिरियों पहिरियों दाख़िल भी अबू बकर सिद्दीक़ थियो। ऐं क़यामत वारे ॾींहुं जॾहिं महिल महबूब उथंदा त महबूब सां गॾु पहिरियों पहिरियों अबू बकर सिद्दीक़ उथंदो। वो जेको हर जगह ते पहिरियों हुजे उनखे केर पहिरियों न मञे तो अकुल जो अंधो आहे। महबूब जा सहाबी बेमिसल, यार ही तो 1500 साल गुज़री विया, अॼु भी महबूब जा दीवाना हर शइ कुर्बान करण जे लाइ तयार आहिनि। ऐं जन महबूब जे सहाबन महबूब ॾिठो तन जो कमाल छा आहे। के शाइर चयो आहे लॻी तुंहिंजी तार आजन खे, इश्क इश्क आहे न, जेके महबूब जो इश्क लॻी वञे पोइ दुनिया में उन जहिड़ो। अमीरुल मुजाहिदीन फरमाईंदा हा त कायनात जो वॾे मां वॾो खज़ानो महबूब जो इश्क आहे। जेकॾहिं मन में महबूबन जो इश्क आहे त कायनात में सभिनी खां वॾा अमीर तव्हां आहियो। लॻी तुंहिंजी तार आजन खे ओ दुनिया में उहे दीवाना, लॻी तुंहिंजी तार आजन खे। सुभान अल्लाह, गॾिजी गॾिजी पढ़ंदा हलो लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना, लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। असहाबी पैर नंबर, असहाबी पैर नंबर, प्यार में हा परवाना, लॻी तुंहिंजी तार आजन खे। ॾाढा सुभान अल्लाह। ओ यूसुफ ले यार हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान। महबूब के हजरत यूसुफ के ॾिसी हिकड़ी ज़ुलेखा मस्तानी थी। हालांकि नबियन जो मुकाबलो पाण में न कराइबो आहे, नबियन जो मुकाबलो पाण में न कराइबो आहे, पर कमाल हर कंहिंजो पंहिंजो आहे, हर कंहिंजो पंहिंजो।
कमाल आहे। शायद हुजे त यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसी ज़ुलेखा दीवानी थी, पर महबूब जो मकाम ओ यूसुफ ले यार हुई, हिकड़ी ज़ुलेखा हैरान, यूसुफ ले यार हुई, हिकड़ी ज़ुलेखा हैरान, महबूब ले मुल्क चरियो, महबूब ले मुल्क चरियो, मलाइक भी परवाना, लगी तुझी तार आजन के, दुनिया में उहे दीवाना, लगी तुझी तार आजन के। बस यार महबूब जे साहबन जो इश्क पंहिंजनि सीननि में रखिजो। बेटा ऐसा फरमाईंदा न दूर तनी खां लॾ जन जी नाहे मोहड़ मलीर ॾे, पखा तन पापिन खां परे पराहां अॾ, पखा तन पापिन खां परे पराहां अॾ। सबक तव्हांखे इहो आहे त यारी रखबी त आशिक़ रसूल सां, यारी रखबी त यारी रखबी मुस्तफा जे सहाबन जे गुलाम सां, यारी रखबी महबूब जे अहल बैत जे गुलाम सां। बाक़ी जेको इन्हनि मज़ा कए हिकड़े सां भी नफ़रत करे, उन जे नस्ल खां भी नफ़रत कबी। पिल पिलो गप जो किलो न थिबो, दिल ॾियण जी हिकड़ी जगह है जेका तव्हांखे हमेशा सम्झाए पिया, उहा आहे दरे रसूल। तंहिंजे करे पंहिंजे अक़ीदे खे सिधो कयो, पंहिंजे अक़ीदे खे पको कयो, उन्हनि सां गॾु वेहो जेके यार जी ॻाल्हि कनि। बाक़ी जेके धनारनि खां धार थियनि, तन खां तव्हां बि धार थी वञो। पंहिंजे अक़ीदे खे बि बचायो ऐं पंहिंजनि मस्जिदनि खे बि बचायो, पंहिंजनि मस्जिदनि खे बि बचायो। हज़रत शेर मुस्तफा रहमतुल्लाह ताला अलैह खां कंहिं पुछियो, साईं असांजे मस्जिदनि में देवबंदी अची वेंदा आहिनि, पाण फरमायो अदा घर वीरान हूंदो त जिन अची वेंदा, घर वीरान हूंदो छा थींदो, जिन अची वेंदा। ऐं जे मस्जिदूं ख़ाली छॾींदो त तबलीगी अची वेंदा। पंहिंजी मस्जिदनि खे आबाद कयो, कंहिं बि बद अक़ीदा खे पंहिंजी मस्जिद में न छॾियो, पाण पंहिंजनि मस्जिदनि खे संभालियो। ईअं फ्री वारो मौलवी ॾिसी गिग न ॻाए छॾींदा कयो त यार मौलवी फ्री में थो मिले। असांजी कौम एड़ी फ्री ते हिरियल आहे, एड़ी फ्री ते हिरियल आहे, बेनज़ीर वारो कार्ड मिले, जंहिंजूं मायूं कॾहिं घरां निकितियूं न हूंदियूं, उहो बि माई खे विहारे, उहो वञी मोटरसाइकिल ते छॾींदो, साम्हूं बैंक जे पाण ॿार पियो खेॾाईंदो। बाबा ख़ैर से बेनज़ीर वारा पैसा वठण आई आहे, सो इहा फ्री वारी शइ माण्हू जूं गिगूं ॻाड़ींदी आहे। भले इहे फ्री वारा बेनज़ीर वारा पैसा भले वठो, तव्हांजी मर्ज़ी, पर फ्री वारो मौलवी न खपे। मता चओ त साईं फलाणे अची चयो त आउं फ्री में थो मौलवी ॾियां, तुंहिंजी वीरान मस्जिद आबाद कर, अल्लाह तोखे गंज ॾिनो आहे, खीसे मां पघार ॾेई सुन्नी आलिम रखी पंहिंजी मस्जिदूं आबाद कयो, पंहिंजनि मस्जिदनि खे संभालियो। तव्हांजी मस्जिद में हिकिड़ो बद अक़ीदा अची वियो, तव्हांजी नस्ल ख़राब करे छॾींदो। तंहिंजे करे उन आलिम जे पुठियां हलबो जेको महबूब जो इश्क सेखारे, उन आलिम जे पुठियां हलबो जेको महबूब जे अहल बैत जो इश्क सेखारे, उन आलिम जे पुठियां हलबो जेको महबूब जे सहाबा जो इश्क सेखारे, उन आलिम जे पुठियां हलबो अल्लाह जे कामिल वलियन जो इश्क सेखारे, उन आलिम जे पुठियां हलबो जेको अल्लाह जे नेक बानन अहल सुन्नत जे आलिमन जो इश्क सेखारे। इन्हनि मज़ा के हिकड़े सां भी नफ़रत रखण वारे सां सुन्नी जो ताल्लुक न हुजण खपे। पंहिंजे अक़ीदे खे पको कयो। अल्लाह तव्हांखे आबाद रखे, अल्लाह तव्हांखे सलामत रखे।